बिरशाह हिस्को जे ज़ुल्मनि खां बचाए जमियत उलमा इस्लाम पारां हाजी साहिब ॾिनो वियाह जे अॻवानी में अल्लाह वारे नाले खां एहतिजाजी रैली कढी प्रेस क्लब अॻियां मुज़ाहिरो कयो वियो ऐं हिस्को मदारनि जे ॾाढाइनि ख़िलाफ़ नारेबाज़ी कई वई, जंहिं में जस्कम ज़िले सदर रशीद ॾेथो मौलाना शिराज मेमण अॾ ॾिनो। सूमरो मरकज़ी मुस्लिम लीग जे जनरल सेक्रेटरी शफ़ी मोहम्मद बिरोही समेत सियासी समाजी ऐं सिविल सोसाइटी जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। अॻवानी कंदड़नि जो चवणु हो त हालिया न्यू समेत मटियारी ज़िले में हिस्को मदारनि जे नाजाइज़नि सबब अवाम तकलीफ़ुनि में वरतल आहे। ट्रांसफार्मर ख़राब पिया आहिनि, बिजली जी सही विरासत नथी थिए, ट्रांसफार्मरनि खे तब्दील करण या ठाहिण लाइ ॻरियूं रिश्वतूं तलब कई पई वञनि, वोल्टेज जो लेवल अक्सर लो या हाई थींदो रहे थो। हिस्को मदारनि गैर क़ानूनी बिजली कनेक्शन लॻाए छॾिया आहिनि, अक्सर अण ऐलानी लोड शेडिंग कई पई वञे, वापरा वारा अवाम सां सरासर ज़ुल्म कयो वेठा आहिनि। अगरि जाइज़ मुतालबा न मञिया विया त एहतिजाजी दाइरो वधाए नेशनल हाईवे ते धरणो हयो वेंदो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।